बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला आले मोहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। अस्सलामु अलैकुम, वेलकम टू स्ट्रेट फॉरवर्ड विद तलहा जतोई। तव्हांखे भलीकार चवंदा से प्रोग्राम में अॼु पाकिस्तान जो दुनिया में जेको मक़ाम आहे सभिनीनि खे वॾो फ़ख़्रु आहे, ख़ुशी आहे ऐं हर पाकिस्तानी इहा दुआ थो घुरे कि हिन महिल असांजी पाकिस्तान जी लीडरशिप जी जेका टैग टीम ठहियलु आहे, जंहिंमें असां ॾिसूं था कि फील्ड मार्शल जनरल सैयद आसिम मुनीर साहब अॻिते आहिनि ऐं पोइ असांजा प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ़ साहब ऐं हुननि जी टीम, जंहिंमें सागदार ऐं ॿिया माण्हू आहिनि जेको डिप्लोमेसी जो अहिड़ो किरदारु था अदा कनि जेको असां पाकिस्तान जी तारीख़ में अॼु खां अॻु में कॾहिं नाहे ॾिठो। हिन करे मां सम्झां थो कि जॾहिं अलाह साईं असांखे को सुठो वक़्तु ॾेखारे त असांखे वधि में वधि शुक्र अदा करणु घुरिजे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं अलाह साईं खे इहा दुआ घुरणु घुरिजे कि जिथे अलाह साईं असांजे पाकिस्तान जे लीडर्स खे इहा तौफ़ीक़ अता पियो करे कि हू दुनिया में अमन क़ाइमु करे सघनि, हू दुनिया में मुआशी बहरान ख़तमु करे सघनि, हू दुनिया में महांगाई ख़तमु करण में पंहिंजो अहम किरदारु अदा करे सघनि ऐं हू अलाह साईं हुननि खे पाकिस्तान में बि बहितरी आणण जी ताक़त अता कजांइ ताकि पाकिस्तान में भी गुरबत, महंगाई, बेरोज़गारी ख़त्म थी सके, अमन क़ाइमु थी सके ऐं दुश्मननि जो ख़ात्मो थी सके। हिन ॻाल्हि में कोई शक न आहे कि हिन महिल जीअं असांजा वज़ीर आज़म पाकिस्तान इंपॉर्टेंट टूर ते हुआ, हो पहिरियों सऊदी अरब विया आहिनि, हाणे हू क़तर पहुची चुकिया आहिनि, उते इंपॉर्टेंट मीटिंग्स थियूं आहिनि, पोइ वेंदा तुर्किया में इंपॉर्टेंट मीटिंग्स थींदियूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे कि असांजा फील्ड मार्शल साहब तेहरान में आहिनि। तेहरान में जेका जंग हले पई हुनजो अॼु 48 ॾींहुं आहे, 48वां ॾींहुं आहे ऐं हिन ॾींहं ते असांजे फील्ड मार्शल जो तेहरान वञणु हिन जंग जी सूरत हाल में हिकिड़ो तमामु सुठो पैगाम थो ॾिए। ईरान ऐं पाकिस्तान जे ताल्लुकात खे हिकु नए लेवल ते वठी थो वञे, जंहिंमें हर के सॼी दुनिया एतराफ़ थी करे हाणे पाकिस्तान जो नालो हर जाइ ते खयों थो वञे, हर दुनिया जो लीडर पाकिस्तान जी तारीफ़ थो करे। हिन करे असांखे वरी थो चवां वधि में वधि शुक्र अदा करिणो ऐं दुआ करणी आहे कि अलाह साईं हिननि खे वधीक ताक़त ॾिए। जेको असांजे फॉरेन ऑफिस जा स्पोक्स पर्सन आहिनि ताहिर हुसैन अंद्राबी साहब, हुननि बि इहा ॻाल्हि चई आहे कि असांखे वॾे एहतियात सां, मुहतात तरीक़े सां ॻाल्हाइणु घुरिजे ऐं डिप्लोमेटिक एंगेजमेंट्स में जेके ॻाल्हियूं थींदियूं आहिनि उहे कॉन्फिडेंशियल हूंदियूं आहिनि, हुननि खे राज़ में रखिणो हूंदो आहे। हिन करे फ़िलहाल असां अगरि का बि ॻाल्हि कढंदासीं त उहो ब्रीच ऑफ ट्रस्ट थी वेंदो। हिन करे असां मुहतात थी हलूं पिया। पर असांखे ख़बर आहे कि कैरोलिन लियोविट वाइट हाउस जी प्रेस सेक्रेटरी आहिनि, हुननि हिन ॻाल्हि जो एतराफ़ कल्ह जे ॾींहं में राति में करे छॾियो त पाकिस्तान ही उहा लोकेशन हूंदी जिथे मुज़ाकरात जो राउंड 2 थींदो, जंहिंजे करे ऐं उते बि पाकिस्तान जी वॾी तारीफ़ कई हुननि कि पाकिस्तान जो वॾो किरदारु आहे, पाकिस्तान वॾो अहम कमु थो करे। ऐं असांखे इहो बि ख़बर आहे कि पाकिस्तान जा वज़ीर आज़म जीअं सऊदी अरब विया, उअं ई $2 बिलियन जी पेमेंट भी पाकिस्तान खे सऊदी अरब खां मिली वई। असांखे यादि आहे कल्ह जे ॾींहं में असांजे वज़ीर ख़ज़ाना साहब इहा ॻाल्हि कई सऊदी डेलीगेशन सां मीटिंग जे दौरान कि $3 अरब अचणा आहिनि। $3 अरब कोन आया, $2 अरब अची विया। कल्ह इहा ॻाल्हि पई थिए कि मथे हफ़्ते ईंदा, 10 ॾींहंनि में ईंदा, 15 ॾींहं, ॿिए ॾींहुं अची विया। छो करे असांजा वज़ीर आज़म पाकिस्तान सऊदी अरब विया, कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर्स इक़दामात तमामु त सुठा थिया, जंहिंखां पोइ इहा पेमेंट रिलीज़ थी आहे। ऐं जेके पहिरियों खां $5 अरब सऊदी अरब जा पहिरें खां सऊदी अरब जा जेके $5 अरब असांजे रिज़र्व में रखियल आहे, हुननि खे बि रोल ओवर कयो वियो आहे। लॉन्ग टर्म ते $2 अरब ॿिया ॾिना विया आहिनि, छो जो करे हिन महीने असांखे $3 अरब UAE खे मोटाइणा कर्ज़े जा। हिन करे इहा पेमेंट ऐं इहा सपोर्ट, इहा हेल्प अचणु तमामु ज़रूरी पंहिंजी फिस्कल स्पेस खे बहितर करण लाइ। इहा तमामु सुठी ख़बर आहे ऐं हिन ते असांजे प्रोग्राम में डिस्कशन बि कंदासीं। ॿी जेका शइ मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां, दुनिया हिन महिल चाइना जी तरफ़ थी टर्न थिए। चाइना इंटरनेशनल डिप्लोमेटिक फ्रंट ते नया एलाइज़ थो ठाहे, नया साथी थो ठाहे, नई सफ़बंदी थो करे। पहिरियों मां तव्हांखे ॿुधायां कि कल्ह जे ॾींहं में तव्हां ॾिठो हुयो त चाइना जे जेके प्रीमियर आहिनि जी जिनपिंग, परीहं हुननि मुलाक़ात कई स्पेनिश प्राइम मिनिस्टर सां, UAE जी डेलीगेशन सां, कल्ह जे ॾींहं में हुननि मुलाक़ात कई रशियन फॉरेन मिनिस्टर सां। ऐं अॼु बि जेके स्टेटमेंट्स अचनि पियूं तव्हांखे ॿुधाइनि थियूं सभिनीनि खे क्लियरली फैक्ट आहे इहो कि चाइना हिन महिल दुनिया में सुपर पावर ठही चुकियो आहे। फॉर एग्ज़ाम्पल, मिसाल जे तौर ते तव्हांखे ॿुधायां, डोनाल्ड ट्रंप इहा धमकी ॾिनी कि मां स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खे बंदि करे छॾींदुमि, चाइना खां को ईरान जो को बि जहाज़ हुजे जेको उतां निकिरंदो हुननि जी बंदरगाहनि खां, मां हुनखे अॻिते वञणु न ॾींदुमि। त ॾिठो इहो वियो त US ब्लॉकेट नाकाम थी वियो। जेका नाकाबंदी हुन स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जी कई उहा फेल थी वई, कश्तियूं वञनि पियूं, छो कि चाइना जे जहाज़ ते करो अमेरिका ताक़त जो इस्तेमालु करे हा, चाइना जी ताक़त खे मुंहुं ॾियणु अमेरिका लाइ ॾुखियो थी वञे हा। हिन करे डोनाल्ड जे ट्रंप प्रेसिडेंट ऑफ अमेरिका हिकिड़ी ट्वीट कई। ट्वीट में वो वाज़े था ॿुधाइनि दुनिया खे कि उहो हाणे चाइना खां घटि थी विया आहिनि, चाइना अॻिते निकिरी वियो आहे। कीअं ॿुधिजो, एग्ज़ैक्ट वर्ड तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदुमि ट्रंप जी ट्वीट सां।
China is very happy that I am permanently opening the Strait of Hormuz. China वॾो ख़ुशि आहे कि आऊं Strait of Hormuz खे खोलियां पियो. I am doing it for them, also the world. मां हे Strait of Hormuz खे खोलियां पियो चाइना लाइ ऐं बाक़ी दुनिया लाइ. चाइना जो ज़िक्र अॻु में हिन करे कयो वियो ऐं बाक़ी दुनिया जो ज़िक्र पोइ हिन करे कयो वियो छो कि दुनिया में हिन महिल जेके हालात आहिनि, चाइना हिकिड़ी पासे सॼी दुनिया ॿिए पासे, हिन करे चाइना जी इंपॉर्टेंस खे डोनाल्ड जे ट्रम्प बि पंहिंजी ट्वीट में वाज़े करे छॾियो. पोइ अॻिते डोनाल्ड ट्रम्प लिखनि था, the situation will never happen again. They have agreed not to send weapons to Iran. हाणे जेको डपु निर्मल डोनाल्ड ट्रम्प जे दिलि में आहे अमेरिका की आहे उहो इहो ई आहे कि ग़लती सां अगरि चाइना ऑफिशियली वेपन्स प्रोवाइड करणु शुरू करे छॾे ईरान खे त पोइ इहा जंग टर्न थी सघे थी. चाइना वटि सुपीरियोरिटी आहे वेपन्स जी, रेडार जी, सैटेलाइट जी, मिसाइल्स जी, एयरफोर्स जी, नेवी जी, आर्मी जी टेक्नोलॉजी जेका हुननि वटि आहे दुनिया में कंहिं वटि कोन्हे. केरु विड़ी सघंदो चाइना खां, को बि न. हिन करे वाज़े तौर ते डोनाल्ड ट्रम्प लिखी छॾियो कि मूंखे हुननि चयो आहे कि उहे ईरान खे असलो कोन ॾींदा. ऐं इहो बि लिखियो आहे कि प्रेसिडेंट ज़ी विल गिव मी अ बिग फैट हग व्हेन आई गेट देयर इन अ फ्यू वीक्स. यानी प्रेसिडेंट जी चाइना जो जेको प्रेसिडेंट आहे मूंखे भाकुर ॾींदो वॾो बिग फैट हग जीअं आउं उते पहुचंदुमि 2-3 हफ़्तनि में. तव्हांखे ॿुधायां मथे महीने में डोनाल्ड ट्रम्प बि चाइना वञे थो, व्लादिमीर पुतिन बि चाइना वञे थो. वजह इहा ई आहे, China is the future, economic future of the world and the new superpower of the world. चाइना खे हर कंहिं मञी वरितो आहे. ऐं तव्हांखे ॿुधायां कि चाइना बि हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी आहे, उहो बि तव्हांजे साम्हूं रखणु चाहींदुमि. चाइना जेके फॉरेन मिनिस्ट्री आहे उन्हनि जे स्पोक्स पर्सन इहो ट्वीट करे ॿुधायो आहे कि चाइनीज़ फॉरेन मिनिस्टर जी टेलीफोनिक डिस्कशन थी आहे ईरानियन फॉरेन मिनिस्टर सां ऐं तमामु इहा सुठी इन डेप्थ डिस्कशन हुई. ऐं हिन ट्वीट में इहो त एम्फसाइज़ कयो वियो आहे, हिन ॻाल्हि ते त ज़ोर ॾिनो वियो आहे कि दुनिया में अमन क़ाइमु थियणु केतिरो ज़रूरी आहे. पर गॾोगॾु चाइना जी तरफ़ां जेको बयानु आयो आहे हुन में ईरान जी इंपॉर्टेंस ॾिसिजो. हाणे तव्हांखे मां पहिरियों अमेरिका जो बयानु ॿुधायो प्रेसिडेंट जो डोनाल्ड ट्रम्प जो, हुन में चाइना जी इंपॉर्टेंस हुई. हाणे चाइना जो बयानु थो ॿुधायां जंहिंमें ईरान जी इंपॉर्टेंस आहे. चाइना छा थो लिखे? चाइना लिखे थो ईरान sovereignty, security and legitimate rights as a country along the Strait of Hormuz should be respected and safeguarded. कि चाइना जी ईरान जी खुद मुख्तारी के ईरान जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जे कंट्रोल के एहतराम जी नज़र सां ॾिसणु घुरिजे. हुननि जी खुद मुख्तारी आहे, हुनखे सिक्योर सेफ गार्ड करणु घुरिजे. यकीनन तमामु वॾो मैसेज आहे. ऐं इहो बि लिखियो वियो आहे त स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ शुड बी रिस्पेक्टेड, सेफ गार्डेड. फ्रीडम एंड सेफ्टी ऑफ नेविगेशन थ्रू द स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ शुड बी गारंटीड. यानी स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खे बंदि करण जी ॻाल्हि न कजो, इहा खुली रहणु घुरिजे. जंहिंखां पोइ असां ॾिठोसीं इहा ई उहा स्टेटमेंट्स आहिनि जंहिंखां पोइ डोनाल्ड ट्रम्प ट्वीट कई ऐं डोनाल्ड ट्रम्प चयो कि मां इहो स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खोलियां थो. त वाज़े तौर ते दुनिया में हिन महिल चाइना सुपीरियर थी चुकियो आहे. चाइना कंट्रोल थो करे हर का शइ. डोनाल्ड ट्रम्प सम्झे थो कि उहो मथे महीने जॾहिं चाइना वेंदो त जी जिनपिंग हुनखे वॾी भाकुर ॾींदो. माण्हू सम्झनि था कि इहो कोन थींदो. पुठे महीने हिनखे वञिणो डोनाल्ड ट्रम्प खे चाइना, उहो ट्रिप कैंसिल थी वियो. मथे महीने उहो वेंदो. तव्हांखे ख़बर आहे कि चाइना वॾो अक़लमंद मुल्क आहे ऐं जंहिं तरीक़े सां चाइना मुसलमान मुल्कनि खे गॾु वठी थो हले, जंहिंमें ईरान आहे, जंहिंमें ऑफकोर्स पाकिस्तान असांजो मुल्क आहे. लॻे इहो थो कि हाणे हिकिड़े पासे अमेरिका, इज़राइल ऐं हुननि जा थोरा बचल कुचल साथी आहिनि, ॿिए पासे चाइना आहे. चाइना सां गॾु न रुगो एशियन कंट्रीज़, मुस्लिम कंट्रीज़, बट चाइना सां गॾु हाणे यूरोप बि आहे. फ्रांस बि चाइना जे क़रीब थो अचणु चाहे, बर्तानिया बि अचणु थो चाहे, जर्मनी बि अचणु थो चाहे. हर को सम्झी वियो आहे कि चाइना इज़ द फ्यूचर ऐं चाइना सां तालुकात वधाइण ई कंहिं बि दुनिया जे मुल्क जी मुआशी ताक़त साबित थींदा. ऐं अॼु जी ख़बर इहा बि आहे, मां तव्हांखे ॿुधायां त छो जे करे पाकिस्तान एतिरो कामयाब थो थिए, पाकिस्तान जी दुनिया में एॾी तारीफ़ पई थिए, त पाकिस्तान जा जेके दुश्मन आहिनि न उहे परेशान थी विया आहिनि. दुश्मन नंबर 1 हिकिड़ो ई आहे मोदी, जंहिंजो नालो खणण खां पोइ माण्हुनि खे वरी वज़ू करणो पवंदो आहे. त मोदी जेको आहे वॾो परेशान आहे ऐं मोदी नेतन्याहू सां मिली करे अफ़गानिस्तान खे इस्तेमालु थो करे. हिकिड़ो जेको आहे अफ़गानिस्तान खे पैसा थो ॾिए, ॿियो अफ़गानिस्तान खे असलो थो ॾिए ऐं ॿई उहो पैसा ऐं असलो इस्तेमालु करे पाकिस्तान में दहशतगर्दी था कराइनि अफ़गानिस्तान जे थ्रू. त वॾो ज़रूरी आहे छो जे करे पाकिस्तान अगरि दुनिया में अमन क़ाइमु करे सघे थो त मां सम्झां थो का बि अॼु अहिड़ी शइ न आहे जेको असां चऊं कि असांजा लीडर्स नथा करे सघनि. ऐं असांजे लीडर्स खां इहे पाकिस्तानी दुआ था घुरनि ऐं अपील था कनि त जॾहिं तव्हां दुनिया जे लाइ एॾी वॾी ख़िदमत कयो पिया ऐं दुनिया में एॾी वॾी अचीवमेंट कयो पिया, जहिड़ो तव्हांजो नालो अॼु थियल आहे, शायदि तव्हां दुनिया जी वॾी में वॾी PR कंपनी बि हायर कयो आहे, तव्हांजो एतिरो नालो न थिए हा, तव्हांजी एतिरी इज़त न थिए हा.
अल्लाह साईं तव्हांखे एतिरो नवाज़ियो आहे त अल्लाह साईं तव्हांखे हिते बि नवाज़े कि तव्हां पाकिस्तान जा जेके दुश्मन आहिनि उन्हनि खे बि या त ख़ाक में मिलाए छॾियो या त पोइ अमन क़ाइमु कयो। स्पेशली जेके मुस्लिम बरादर मुल्क आहिनि, जीअं अफ़गानिस्तान आहे, पाकिस्तानियुनि जी इहा ख़्वाहिश आहे कि पाकिस्तान अफ़गानिस्तान में अमन क़ाइमु थिए, पाकिस्तान जी जीअं ख़्वाहिश आहे कि दुनिया में अमन क़ाइमु थिए, उहा ई पाकिस्तान जी ख़्वाहिश आहे पाकिस्तान जो अफ़गानिस्तान सां बि अमन क़ाइमु थिए। त हे दुआऊं असां कंदा रहंदासीं ऐं उम्मीद कंदा रहंदासीं, छो जे करे अॼु जेको पाकिस्तान जो दुनिया मक़ाम आहे उहो असां पंहिंजी लाइफ में कॾहिं कोन ॾिठोसीं। ऐं यकीनन जेका डेवलपिंग सिचुएशन आहे हिन ते इन डेप्थ डिटेल मां डिस्कशन बि कंदुमि, मूंखे महिमान बि जॉइन कंदा। हिकिड़ी ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां पोइ अची करे डिस्कशन अॻिते वधाईंदासीं। डोंट गो एनीवेयर, कीप वॉचिंग आवाज़ टीवी। Viewers, welcome back to the show. प्रोग्राम में डिस्कशन जो आगाज करना है, and who better to discuss the whole situation with than the ex-ambassador we have on our show right now, Zafrullah Sheikh साहब के तारुफ जा मोहताज ना पाकिस्तान का लीडिंग IR एनालिस्ट एंड एक्सपर्ट आहिनि। वॾी महिरबानी शेख साहब तव्हांजे क़ीमती वक़्तु लाइ। अस्सलाम वालेकुम शेख साहब। सभिनीनि खां पहिरियों सवाल, पाकिस्तान जी करंट लीडरशिप खे जेको अल्लाह साईं हिन महिल दुनिया में मक़ाम ॾिनो आहे, जेका इज़त मिले पई, जेका असांजी सेल्फ एस्टीम वधे पई, ऑनर वधे पियो, इहो मां त पंहिंजी लाइफ में कोन ॾिठो आहे पहिरियों कॾहिं। तव्हां अगरि ॾिठो हुजे त ॿुधाइजो। ऐं हिन सक्सेस में असांजी जेका लीडरशिप जी टैग टीम आहे, हिकिड़े पासे असांजा फील्ड मार्शल साहब आहिनि, हिकिड़े पासे असांजा प्राइम मिनिस्टर साहब आहिनि, तव्हांजो एनालिसिस हिननि जी परफॉर्मेंस ते, हिननि जी काविशनि ते, हिन जे जेको दुनिया में हिन महिल पाकिस्तान खे मक़ाम मिलियल आहे, हिन ते पंहिंजो तजुर्बो पेश कजो ज़फरुल्लाह शेख साहब। थैंक यू सो मच सर। एक्चुअली छा आहे त डिप्लोमेटिक हिस्ट्री में या हिन वक़्तु पाकिस्तान जी हिस्ट्री में असांजो रोल हमेशह ॾाढो इम्पोर्टेंट रहियो आहे, हिन में कोई शक न आहे। बट बिकॉज ऑफ दिस इंडियन प्रॉब्लम एंड उनजी एनिमिटी अननेसेसरली दे हैव नेवर एक्सेप्टेड कि पाकिस्तान में को हुजे। 5 जंगियूं असां लड़ियूं आहियूं कश्मीर ते, सो मेनी प्रॉब्लम्स हैड अकर्ड। सो आई थिंक इन दिस रीजन इंडियन जे करे एक सिलसिलो जेको आहे, पर उन में जेके असांजो काविशूं आहिनि, जेके असांजी डिप्लोमेटिक लेवल ते काफ़ी सक्सेसिस थियूं आहिनि। बट एज यू हैव सेड, this exercise is one of the the most difficult and most delicate exercise, the diplomatic exercise which is being held by this our leadership over here. And number two, this is the first time that our establishment and civilian leadership are on the same platform and just doing this whole exercise. Number three, this is the first time already असां Americans we were allies. अमेरिका आपको याद होगा पहले भी वहां चाहिए हो तो we were with them. Stalin had invited us in 1950, but we opted for America, and then we went 54, 55, 54 Cento, Seattle, Cento. असांखे याद हूंदो Eisenhower जो ज़मानो 58 में even there was a martial law, and you could see that the Americans were so near to us. त उन खां पोइ वरी सिलसिलो चेंज थी वियो, the internal regime changed, and then things changed a lot. The point is, I don't want to go into the details because you must, after time, factor the Americans have realized, and Americans have this thought, and they might have discussed everything, that Pakistan is number one in diplomatic negotiations, and Pakistan is so important country, which is also nuclear in the whole of the Muslim world, that we should take into confidence Pakistani leadership. And this was the reason you might have seen, and we have all seen, that the Trump and all the time repeatedly he has praised the leadership of our Field Marshal and the Prime Minister. Of course, this is Pakistan. So when you are working for this thing in the personal qualities and personal that is already there. But of course, they have Pakistan. So तव्हांजो सवाल जो सिंपल जवाब इहो आहे त पाकिस्तान हिन दफ़े तमामु इम्पोर्टेंट रोल अदा कयो आहे, ऐं हुन में अलाह सी कामयाबी बि ॾिनी आहे, एंड देयर आर नो हर्डल्स। ऐं सभ खां वधीक इहा आहे त मां सम्झां थो स्पॉइलर्स हाणे घटि थी विया आहिनि। मे बी मां स्पॉइलर जेको हिकिड़ो इंडिया खे चई सघां थो ऐं इसराइल खे चई सघां थो, टू मेन। ऐं हिन जी हमेशह जेके आहिनि इहे अफगानिस्तान खे हुननि पंहिंजो प्रॉक्सी ठाहे पाकिस्तान जे ख़िलाफ़ हलायो, इहे सभु शयूं हाणे ख़तमु थी चुकियूं आहिनि। ऐं आई थिंक there was a snub from Trump to India that shut up and just keep quiet and चुप करे वियो, न त तव्हांखे ख़राबु कमु थींदो। ऐं उहो इन करे तमामु लॻो त जेको लास्ट हिन कोशिशि कई वॉर जी,
since the Indian way, and it was the biggest slap ever the Indians saw from Pakistani side, and they kept quiet. So Modi is now just sitting in the toilet. The point is now, the जेको सॼी exercise alhamdulillah थी रही आहे, this is for the good of the world peace. Agreed. And now there has been a lot of success. So I think this only not Pakistan, but behind the scene, China, of course, is there, and Turkey is there, the Egypt is there, the Saudi Arabia is there. This is a collective effort, but the leadership lies with Pakistan. So Alhamdulillah. this is the first round of talks with this great nation, the only powerful nation, the one fully policeman of the world. The United States of America has repeatedly acknowledged the effort, the confidence, and the efficiency of Pakistan diplomacy in the world. बिल्कुल सर ऐसा ॾिठो सर जीअं शहबाज शरीफ़ साहब सऊदी अरब विया त सऊदी अरब खां $2 बिलियन जी पेमेंट बि अची वई असांजे रिजर्व्स खे स्टेबल करण लाइ, फॉरेक्स रिजर्व्स खे। पर सर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो शेख साहब, के अहिड़े मुल्क में जिथे जंग हलंदी हुजे, फॉर एग्जाम्पल ईरान, उते कंहिं इंटरनेशनल लीडर जो वञण ॿिए मुल्क जे, स्पेशली असांजे फील्ड मार्शल साहब उतां जो दौरो कयो, आई थिंक 48th डे आहे जंग जो, कंहिं ॿिए मुल्क जो लीडर दौरो न कयो आहे ईरान जो, असांजे मुल्क जे लीडर सभिनि खां पहिरियों लीडर आहिनि जंहिं ईरान जो दौरो कयो आहे। हिन सां बि तमामु हिकिड़ो वॾो मैसेज थो वञे, डोंट यू थिंक सर? Look, हिकिड़ी कहावत आहे इंग्लिश में, there are no permanent foes and friends in diplomacy and politics. Okay. So sometimes the friends become foes, sometimes the foes become friends. तव्हां जेको कयो सिंपल इन बिटवीन द लाइन्स जवाब इहो आहे त ईरान ते जेकर ॿियो कोई न वियो आहे, if the Pakistan is gone, of course the license would be from United States because the main party is involved in the war. And this whole episode in the Middle East में जेकी बाहि भरियल हुई, तो ये सॼो जेको किस्सो आहे उनमें माशाल्लाह Americans even they found the only Pakistan who can handle all this affair peacefully and who can pave the way towards the peace. So now, I'm sure a collective effort, and Field Marshal has gone there. We have gone only with this purpose, but of course, with the license of Americans and other partners who are going for, especially of course, United States. So I think the circumstances in the world has become very small. United Nations में पासे थी वियो, all efforts are gone. War जेकी तमाम nations जेकी हुई, तमाम nations वरियूं आहिनि। ईरान जो है, Iranians are efficient people, they can fight, they are good, technically sound, very very sound, and it's a big country, they are not alone. The point is, the point is, you know, in every rose there's a thorn. The point is that, you know, when you want to have a rose plant, you have the thorns over there. But the point is that Pakistan is able to face those thorns also and to bring up the red rose. So this is the point. Agreed, sir. Completely agreed. Sir, my next question. Donald Trump जी इंटरनल सिचुएशन वॾी परेशान कोन आहे, हुनजो पंहिंजो वोट बैंक तबाह थी वियो आहे, पॉपुलैरिटी तबाह थी वई आहे। पहिरियों प्रेसिडेंट हूंदो के मुल्क जो लीडर हूंदो जेको ट्विटर ते गारियूं ॾियणु शुरू थी वेंदो आहे, पर हाणे हुननि जो स्टांस थोरो चेंज थी वियो आहे। हाणे वो चाइना खे थोरो सो फ्लैटरी था कनि, China is very happy that I am permanently opening the Strait of Hormuz. I am doing it for them, also the world. Situation will never happen again. They have agreed not to send weapons to Iran. लगे यही तो कि हाणे ट्रम्प खे ख़बर पइजी वई आहे कि अमेरिका सुपर पावर न रहियो आहे, हिन जंग खां पोइ चाइना सुपर पावर ठही वियो आहे। अमेरिका जेके पुराणा यार हुआ, जर्मनी, फ्रांस, ग्रेट ब्रिटेन, वो सभु चाइना जी तरफ़ वञनि पिया, स्पेन हुनखे छॾे वियो, पोलैंड छॾे वियो, ऐं हाणे चाइना जी सुप्रीमेसी दुनिया मने वरिती आहे। हुन 4 पॉइंट्स रखिया आहिनि साम्हूं कि हुननि 4 पॉइंट्स ते अमल कयो, ऐं जेको चाइना स्टेटमेंट तो रिलीज़ करे हुनमें ईरान जी इंपॉर्टेंस इलाही आहे, त वाज़े थी वियो आहे कि हाणे न्यू एलाइज विल बी क्रिएटेड, न्यू पार्टनर्स विल बी क्रिएटेड। तव्हां कीअं था ॾिसो सर? Very nicely said. I 100% agree with you. Now the point is why this happened. This happened because the Americans did, and the Trump administration had and the made miscalculation about this whole affair. जेको गाज़ा जो थियो, ॿियो थियो, सॼो जेको थियो, you know, the decisions are very important. Hitler did many mistakes. So many leaders did so many mistakes, and they lost wars also. Look at the example of the Waterloo, Hitler, I have served in Germany. I don't want to go into the history, but when a leader, you know, he commits any mistake, then they have to pay the price. This is what Trump did. Trump had a miscalculation
about this whole affair. He thought that we and repeatedly he was saying that this United States is supreme. We are one and we are everything. Everybody is with us. And what the result was that every country said, every ally of American said that your decision was wrong. And internally, your question is that they said, Mr. Trump, why did you fight this war? Did you want this war from Iranians? Even you, we killed so many people over there. How many ideas, sab kuch but what did the regime change? No, on the contrary, all the Iranians came on the one platform, and so many Muslims were coming on the one platform, and overall his policy was wrong. And miscalculation, he had to pay the price. And of course, if leader does something wrong, the public has to pay the price. This was the main reason why the American think tank and the public and his graph came down. When he realized that this is there, then he, of course, attempted to have a full war, full-fledged war. So, but destroyers, some shay puri hui. And when they attacked one country, Iran, they did not get the desired result. Then they said, oh my God, this is a problem. Israel भी खत्म जो थे, उन्हें तो ICBM होने का intercontinental ballistic missiles, असाधे साइन destroyer के achieve नहीं पहुँची हुआ. So they thought, I think, then they retreat, and then they asked for the help. No help from any side. ताजी बिल्कुल the observation सही है. I agree with you. मां समझा तो उन्हें कि as a superpower, their now position is very fragile. And I might say that China, of course, has played a very positive role. And I think everybody and every country has realized that Americans under this leadership जो है सुठो कम कोन थी तो ऐं हाणे जेको आहे इहो स्टेट जे लाइ जेको हुनखे पे करणी थी पए प्राइस पर हाणे वॾी प्राइस इहा आहे त नाउ ऑन Iranians they have so many sanctions. वरी arrangement of जेको फेस वैल्यू जी एक्सरसाइज हले पई जंहिंमें पाकिस्तान हेल्प उन्हनि खे करे पियो to stop the war. War stop थींदी. But what will happen to Gaza? What will happen to Israel? Sheikh Saab, that is my next question. It is Gaza, it is Lebanon, it is Sudan, it is Somalia, it is Nigeria, it is Chad. कई मुसलमान मुल्क दुनिया में इनमल एड़े हालन में इनके अल्लाह साईं रहम फरमाए उनकी मदद फरमाए आमीन. बट ॿिया मुसलमान मुल्क शायद एतिरा परेशान ना आहिनि जेतिरा हे आहिनि. एंड दिस इज द बेस्ट टाइम कि मुस्लिम्स में यूनिटी अचे, कोई G8 वांगुरु M8 ठहे. योर ओपिनियन सर, इत्तेहाद पैदा थींदो मुसलमाननि में? I think this is the feeling that, in future, there should be an organization like NATO, Erika Kashmir. So, defense pact, Saudi Arabia already I have 37 countries जो तांके खबर होगी. Yes. वो आए जो General Rahil is chief now. There's an independence pact between Pakistan and Saudi Arabia. There's also a feeling, there's a demand from so many other countries that they want to join this pact also. So there is definitely a feeling that after this war, after seeing that all the places in the Gulf, all the places in the Gulf of जहाँ भी the American forces realized that their security was at risk, although these forces were already there. On the contrary, उनके नुकसान ॾाढो पहुतो आहे. So now, मुंहिंजी assessment इहा आहे that gradually they will ask Americans to please तव्हां forces तां ख़तमु कयो. इंशाअल्लाह. ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसजो भई हिते केरु ईंदा? पाकिस्तानी आर्मी replace them. हाणे पाकिस्तान जा तव्हांखे यादि हूंदो 1969 में when there was war, the Palestinian war होगी त पाकिस्तान के pilots बाक़ाइदा उड़ाया हुया. So I don't want to go into that great history, but the point is, the simple answer to your question is yes. There is an idea. These all countries, Muslim countries, might again come up with a new platform and new pledges and the new regional groups and new supports. Inshallah, Pakistan will be total beneficiary in the investments and also Pakistani forces future role in especially the Gulf countries. आमीन. सर आखिरी सवाल शेख साहब छो करे अज भी अफगान सरजमीन सां पाकिस्तान में दहशतगर्दी थी आहे. इन करे सवाल तव्हां सां पुछण थो चाहियां, अफगानिस्तान जो सोल्यूशन छा आहे सर? अफगानिस्तान सां असांजी पुराणी अखबुट आहे ऐं इहा ॻाल्हि आहे त ॾिसो असली तालिबान हैव गॉन. Now this is the second, third generation of Afghan.
In Afghanistan, ॾिसो हिकिड़ो complex situation आहे, मूंखे टाइम ॾींदो त सॼो Please, ॿुधाईंदुसि, but there are so many warlords. There are so many warlords out there. ॾिसो नॉर्थ वारा अलॻि आहिनि, ॿिया अलॻि आहिनि, जेके उते पंहिंजो हज़ारवी अलॻि आहिनि, उते ताजिक्स अलॻि आहिनि, उते पश्तून्स अलॻि आहिनि. So many groups are there. So every leader, warlord has its own जेको टुकड़ो नंढो थींदो आहे हुनजी इंफ्लुएंस आहे. Now the point is, this Afghanistan has always been a battlefield. Americans भी रहा है, Soviets भी रहा, and Soviets भी 10 साल रहा, वो हलिया गया, पर उन्हें आफ्टर इफेक्ट्स में और जाती था कितना ही. वरी 9/11 अची वियो, वरी उन खां पोइ तालिबान जो पहिरें थियो, जेको थियो, वरी उन खां पोइ आस्ते हलंदे जेको हाणे जेको तालिबान, these are not basically Taliban. These are basically बिकाऊ माल. Simply तव्हां ॾिठो हूंदो, the foreign minister of France चयो हाणे the Indians are using France as the proxy. ऐं छा था यूज़ कनि त पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ कयो. पाकिस्तान में उहे जेको आहे कार्रवाई करवायो, पाकिस्तान जे PLA खे सपोर्ट करायो. इहा नई ॻाल्हि न आहे. होल ऑफ द वर्ल्ड नोज अबाउट इट. द पॉइंट इज़, बट आई थिंक इंडियंस खे इहो बैकफायर कंदो. ऐं नाउ इवन अफगान्स के साथ जेको असां हुनखे चयो आहे त असां ॾिसो तव्हांजा सभु शयूं खणी छॾियूं आहिनि, ऐं they know it what Pakistan army can do to them. So I think the good sense will prevail. And there are countries, and especially Chinese also, and Iranians also, and other countries, and even they are telling Afghans that they should behave, and they should not do these activities in Afghanistan. Now in Afghanistan, this is a place where there is a safe haven of this activity. ISIS होते हैं, TTP Pakistan जो हुआ. There are some other these organizations that are also working over there. Now we have to take care of them also. We are also fighting with them. So there is a difference of opinion and the clash of ideas between all these Afghan warlords. And the talks, you might have noticed when the talks were there in Qatar, then the talks were held in Turkey, in Afghanistan. The delegation which came over there, they agreed in principle that they should stop. But when we asked them that you give in writing, they say, from Afghanistan, they said, no, we will not give in writing, because they had taken money from India. What happened? What India was doing? उन पैसा ॾिना, हुनजी पार्लियामेंट ठाराई, 500 वरी पैसा ॾिना, वरी शाहबर में हुन जेको आहे 500 ॾींदासीं पंहिंजो $1 million हलंदो वियो. They are all things now have जेको ख़तम थी वियो, tumbled down. Indians are सभु पोइ हटी विया आहिनि. The Modi's policies were wrong ultimately. So now, inshallah, I think after this war, मूंखे लॻे थो त Afghans will behave. And actually all these, खास करके TTP and others जो है जेके अफगानिस्तान के कंट्रोल में ना हैं, I think they will also behave or we will crush them. I think. Ameen. Very मेहरबानी शेख साहब. Thank you so very much sir for your precious time. Sahin Jazakallah khair. Basically break था और break का पहुंची कर discussion रखते बताने से. Don't go anywhere. We'll be right back. Keep watching Awaaz TV. व्यूअर्स वेलकम बैक टू द शो. प्रोग्राम में डिस्कशन को आगे बढ़ाएंगे और डिस्कशन करने के लिए मेरे साथ मौजूद हैं पाकिस्तान पीपल्स पार्टी के रहनुमा हैं, माहिर कानून है, किसी तारुफ के मोहताज नहीं है, मेरे पसंदीदा मेहमानों में से एक हैं कादिर खान मंदोखेल साहब. बहुत बहुत शुक्रिया मंदोखेल साहब आपकी कीमती वक्त के लिए सर. जज़ाकल्लाह खैर. मंदोखेल साहब, मेरा पहला सवाल, हम जानते हैं वजीर आजम साहब बड़े इंपॉर्टेंट टूर पे हैं, सऊदी अरब गए, इस वक्त कतर में है, फील्ड मार्शल साहब इस वक्त तेहरान में है. पाकिस्तान की दुनिया में आज वो इज्जत है जो मैंने अपनी जिंदगी में नहीं देखी, मुझे यकीन है आपने भी नहीं देखी होगी. इस कामयाबी को से हम कैसे मजीद फायदा उठा सकते हैं पाकिस्तान के लिए? इस कामयाबी का राज क्या है? ये जो टैग टीम है फील्ड मार्शल साहब की और प्राइम मिनिस्टर साहब की, इसे आप कैसे जज करते हैं? योर ओपिनियन ऑन द होल सिचुएशन, कादिर खान मंदोखेल साहब. बहुत शुक्रिया जतोई साहब. पहले तो मैं ये अर्ज करूं कि आपके लिए, मेरे लिए और आपके तमाम देखने वालों के लिए एक फख्र का मुकाम है. यकीनन मैंने भी अपनी ज़िंदगी में इतनी बड़ी कामयाबी पाकिस्तान का नहीं देखा है. जो मैं आपको हवाला दे दूं कि आप भी यूरोप गए होंगे, अमेरिका, यूरोप, जहां हम कभी पाकिस्तानी होटल में खाना खाते थे
تو وہاں اس کا نام پاکستانی نہیں ہوتا تھا, پاکستان کو جانتا نہیں تھا, انڈین ریسٹورنٹ نام ہوتا. صحیح کہہ رہے ہیں آپ, بالکل صحیح. لیکن آج الحمدللہ انڈیا کو پیچھے چھوڑ کے پاکستان پورا دنیا کا آنکھوں کا تارا بنا ہوا ہے. اور ٹرمپ صاحب نے تو کل پھر دوبارہ یہ کہا ہے کہ فیلڈ مارشل بڑا اچھا کام کر رہا ہے. تو میں یہ سمجھ رہا ہوں کہ ہمارے لیے فخر اور اعزاز کی بات ہے جب ہم نے طاقت کی دنیا میں اپنے سے 10 گنا بڑے ملک ہندوستان کو شکست دے کے اپنا لوا منایا. آج سفارتی سطح پہ ہم نے دنیا کو حیران کر دی ہے. ہندوستان اور دنیا کے باقی سپر پاور جو جرمنی, فرانس, رشیا اور یو کے, وہ تمام پیچھے کے پیچھے رہ گئے. ایون کہ مالدار ملک آپ کے قطر, سعودی عرب, یہ سارے پیچھے رہ گئے. پاکستان کا ایک نام ہے دنیا میں. تو یقیناً جو آپ کا سوال ہے, اس حوالے سے اس میں یہ ہوگا کہ اب اگلا ہمارا ٹارگٹ ہوگا, اور ہونا بھی چاہیے ہماری قیادت کا, جو کہ ہے بھی کہ وہ معاشی دنیا میں, معاشی فیلڈ میں ہم دنیا میں اپنا نام کریں گے. کیونکہ پاکستان ایک زرخیز ملک ہے, زراعت ملک کہلاتا ہے اور معدنیات سے بھرپور ہے. اور اب دیکھیں ہمارے برابر میں ایران, جہاں تیل جو نا دنیا کا تیسرا بڑا ذخیرہ ہے, وہاں ہمارے پاس کیوں نہیں ہے؟ کنن ہے لیکن وہاں پہ ہمیں تلاش کرنے میں ذرا سستی ہو گئی ہے. تو میں یہ سمجھ رہا ہوں, اور پھر اس کے لیے تمام پاکستانی عوام جو ایک ساتھ ہوئے, میں پی ٹی آئی کو بھی اپریشیٹ کرتا ہوں اور مولانا فضل الرحمان صاحب کی پارٹی کو بھی, جو انہوں نے اس موقع پہ تجاج اور جلسے جلوس سے وہ مؤخر کر دیے. اور جہاں آصف علی زرداری صاحب جس کا ایران کے ساتھ, عراق کے ساتھ اور چائنا کے ساتھ جہاں سی پیک انہیں اسٹیبلش کیے, بلاول بھٹو صاحب آج بھی جس طرح ہندوستان کی جنگ میں وہ ایک ایز اے ایم این اے کی حیثیت سے وزیر خارجہ بھی نہیں تھے, دنیا میں سفارتکاری کی, دنیا کی میڈیا کو انہوں نے منہ دیے اور ہندوستان کا مکرو چہرہ دکھایا. آج کا تاریخ میں بھی سی این این سے بلاول بھٹو صاحب خطاب کرے تھے, اور دنیا بھر کے عالمی میڈیا اس وقت بھی اس کی جو ایک لحاظ سے منہ دے رہے یا فیس کر رہے, تو وہ بلاول بھٹو زرداری صاحب ہے. تو میں یہ سمجھ رہا ہوں کہ تمام جماعتوں کا, تمام عوام کا, اور اسپیشلی پاکستانی میڈیا کا, جن نے ایک بہترین کردار ادا کیے اس جنگ کے حوالے سے, کوئی نیگیٹو رپورٹنگ نہیں کی ہے. آپ جیسے سینئر اینکر بیٹھے ہوئے, آپ لوگوں نے بھی ہمیشہ پاکستان کی امیج کو بڑھایا. تو میں یہ سمجھ رہا ہوں, اس کا اندازہ میں یہاں سے لگا رہا ہوں کہ ہمارے دشمن ملک پڑوس میں جس طرح چنگاریاں اڑ رہی ہے, جس طرح جلن ہو رہی ہے, تو اس سے اندازہ ہوتا ہے کہ پاکستانی میڈیا اور پاکستان نے ایک بہترین کام کی ہے جس سے ہمارے دشمنوں کو آگ لگی ہے. الحمدللہ. سر اگلا سوال, ڈونلڈ ٹرمپ کا حال آپ کی نظر میں آج کیا ہوگا؟ کیونکہ ہم جانتے ہیں کہ انہوں نے 2 دن پہلے کہا کہ میں اسٹریٹ آف ہارموز بند کر رہا ہوں, کوئی کشتی نہیں گزرے گی, اور پھر کشتیاں گزرنے لگی, اور پھر وہ اعلان کرتے ہیں کہ میں اسٹریٹ آف ہارموز کھول رہا ہوں چائنا کی خاطر, دنیا کی خاطر, اور یہ بھی کہا کہ اگلے مہینے چائنیز پریزیڈنٹ سے ملنے جاؤں گا, وہ مجھے گیو می اے بگ فیٹ ہگ, وہ کو پیار کی جھپی سوچ رہے ہیں کہ اس کو ملے گی. جبکہ آپ جانتے ہیں چائنا کی امپورٹنس کیسے بڑی ہے. 2 دن پہلے اسپین کے پرائم منسٹر ملے, ان سے یو اے کا وفد ملا, کل رشیا کے فارن منسٹر ملے, اور ہم یہ جانتے ہیں کہ اگلے مہینے ولادیمیر پوٹن بھی جا رہے ہیں, ڈونلڈ ٹرمپ بھی جا رہے ہیں. چائنا از دا نیکسٹ سپر پاور, اور ڈونلڈ ٹرمپ کی کشتی ڈوب رہی ہے. انٹرنل پریشر ان کے اوپر اتنا آ گیا ہے جس کی کوئی انتہا نہ ہو. یور اوپینین سر؟ جتوئی صاحب, پہلے تو یہ ذہن میں رکھنا چاہیے کہ چائنا ایران سے 90% تیل خرید رہا ہے. اور اس 90% تیل جہاں ٹرمپ جو ہے نا وہ ایران کے ساتھ جنگ میں ناکام ہوا اور اپنی رسوائی اور پسپائی کو نظر آیا, تو انہوں نے اپنا ارمز کو جو ہے نا وہ بند کرنے کی دھمکی دی ہے. ان کو یہ نہیں پتا تھا کہ یہاں سے 90% تیل صرف چائنا کو گزر رہا ہے, ہندوستان گزر رہا ہے, پاکستان کو تو ویسے چھوٹ ہے ہمارے ہمسایہ ملک کی وجہ سے, اور پھر یورپ کا 20% یہاں سے تجارت ہو رہا ہے. تو چائنا نے ان کو یہ کہا کہ آپ کیسے جو ہے نا وہ یہ اپنا ارمز بند کر سکتے ہیں جہاں میرا تیل آ رہا ہے. تو پھر ٹرمپ صاحب نے ایک خط لکھا, اور ایک خط میں بانا بنا ہے چائنا کے صدر سے کہ آپ جو نا ایران کو اسلحہ سپلائی کر رہے ہو. اس نے کہا ہم تو کوئی نہیں کر رہے, ہم تو کوئی ایسا اسلحہ سپلائی نہیں کر رہے. تو ٹرمپ نے وہ سمجھ لو جو ہمارے ایک محاورہ ہے, آٹے کی ناک اپنے منہ پہ سجا لی, اس نے واہ واہ چائنا نے بڑی زبردست بات کی, بولا ہم نہیں کر رہے ہیں. جبکہ آپ کو بھی پتا ہے حقیقت, مجھے بھی حقیقت پتا ہے. لیکن ٹرمپ کو ایک بہانہ چاہیے, اپنے لیے ایک فیس سیونگ چاہیے. انہوں نے چائنا میں جاؤں گا تو وہ بڑے میرے استقبال کریں گے, تالیاں بجائیں گے. وہ بھائی تالیاں کہاں سے بجائیں گے؟ آپ نے تو ایڑی چوٹی کو اپنی دھمکی اور اپنی
جو آپ کی ذہانت ہے اس کے مطابق تو آپ نے لاکھوں لوگ مسلمانوں کو مروایا، معصوم بچوں کو مروایا، آپ نے قتل عام کی ہے، اور اس کے بعد جب آپ کو چائنا نے آنکھیں دکھا دیے تو آپ نے جو نا رخ دوسری طرف کر لیا۔ اور ایک اور بات بتاؤں جتوئی صاحب، آپ یہ دیکھ لیں کہ جو امریکہ کا وفد آیا ہے اس میں جے ڈی وینس جو نائب صدر ہے، اور اس کے ساتھ ساتھ ٹرمپ کا داماد ہے، اور تیسرا شخص بھی وہ کوئی ان نون پرسن ہے، پتہ نہیں کوئی اس کا پھوپھی خالہ کا بیٹا ہی ہوگا، کیونکہ کوئی ایسے کوئی نامی گرامی شخصیت تو نہیں ہے۔ تو اس کا مطلب یہ کہ ٹرمپ نے اپنی ٹیم پہ بھی اعتبار نہیں کیے، اس کے اوپر نہیں کیے، اور امریکہ میں یہ عام تاثر ہے، بہت ساری آپ کی بھی دوست ہے، میری بھی دوست ہے، وہ یہ کہتے ہیں کہ 80% لوگ ٹرمپ کے خلاف ہے، اور ہو سکتے اگلے الیکشن میں یا جو ضمنی انتخابات ہو رہے اس میں ٹرمپ کو مواخذہ ہو اور جے ڈی وینس جو ہے نا وہ چارج سنبھالے۔ اب جے ڈی وینس کے لیے ایک بڑا زبردست موقع تھا کہ اس نے ایک بہترین سفارتکاری کی ہے، اپنے ملک کا دفاع کیے، اور یقیناً لچک بھی دکھائے ایران کے ساتھ۔ تو یہ خدشہ ظاہر ہو رہا تھا کہ یہ جے ڈی وینس جو ہے نا اس کو تو نوبل پرائز کے لیے بھی نام جا سکتا ہے، اور یہ میرے جگہ بھی لے سکتے ہیں، اور اگلے الیکشن میں تو اس نے صدارتی امیدوار بننا ہی بننا ہے۔ اس وجہ سے انہوں نے جے ڈی وینس اور اپنی داماد کو بلا لیا، بھائی تم لوگ واپس آ جاؤ، تو اس وقت کے تاکہ یہ جو سہرا ہے یہ ان کے سر پہ نہ سج جائے۔ آج بھی یہ کبھی امکان ہے، کیونکہ ان کے پاس کوئی راستہ نہیں ہے، اور خود کہا کہ وائٹ ہاؤس کے ترجمان کے پاکستان کے علاوہ ثالث ہمارا اکلوتا ہے، اور اسی کے ساتھ یہ ہوگا۔ اور اسلام آباد میں مجھے یہ ہے وہ ہے ایک میرا خیال ہے کہ ہو سکتا ہے آخری دستخط کے لیے ٹرمپ خود نہ پاکستان جو نمودار نہ ہو جائے سائن کرنے کے لیے، یقیناً وہ جو امریکہ کے لوگ ناراض ہے اس کو راضی کرنے کے لیے یا کوئی نہ کوئی اس طرح کام کرے گا۔ تو میں یہ سمجھ رہا ہوں، میں تو اپنی بات کروں گا، اپنے ملک کی بات کروں گا، ہمارے لیے اس سے بڑا اعزاز کی بات کیا ہے کہ دنیا کا سپر پاور جو نا جہاں پچھلے حکومت کے وہ ٹیلی فون تک نہیں اٹھا رکھے، اور اب جا کے گھڑی گھڑی وہ فیلڈ مارشل کو فون کر رہے ہیں، اور اس حوالے سے جو نا وہ مشاورت کر رہے ہیں اور ان کی تعریف کر رہے ہیں، اور یقیناً تعریف کے قابل بھی ہے۔ اور میں یہ کہوں گا کہ شہباز شریف صاحب کو چاہیے، جہاں انہوں نے ٹرمپ کو نوبل انعام کے لیے ریکمنڈ کیے، وہ اگر واپس نہیں لے سکے تو کم از کم کابینہ میں اور جوائنٹ سیشن سے فیلڈ مارشل کے لیے نوبل پرائز کے لیے جو نا وہ ایک قرارداد تو پاس کرائے تو میرے خیال میں بہتر ہوگا، اور اس کا حق بھی بنتا ہے۔ بالکل ٹھیک کہہ رہے ہیں۔ میرا صرف آخری سوال آپ سے مندوخیل صاحب، جس طرح پاکستانیوں کی خواہش ہے نا کہ سر ہم ان مذاکرات کے ذریعے ایران سے سینکشنز ہٹوا کر ان سے سستا تیل، سستی گیس، سستی بجلی لے سکیں، زرداری صاحب کا بڑا کمال انیشیٹو تھا، اللہ تعالیٰ اس کو منزل مقصود تک پہنچائے، اسی طرح اسی کے ساتھ ساتھ سر ہم پاکستانیوں کی ایک اور خواہش ہے کہ غزہ کے مظلوم لوگوں کو انصاف ملے، لبنان کے لوگوں کو انصاف ملے، سوڈان کے لوگوں کو انصاف ملے، صومالیہ کے لوگوں کو انصاف ملے، نائجیریا کے مسلمانوں کو انصاف۔ یہ سارے مسلمان ملک ہیں جہاں مسلمانوں کا خون بے دریغ بہایا جا رہا ہے، اور وقت آ گیا ہے کہ مسلمانوں میں یکجہتی پیدا ہو، اتحاد پیدا ہو، بھلے چین کی رہنمائی میں ہو لیکن ہو، تاکہ یہ مظلوموں کا خون بہنا بند ہو۔ مندوخیل صاحب دیکھیں، یقیناً اگر آپ 1974 کی بات کریں جہاں شہید ذوالفقار علی بھٹو صاحب نے تمام اسلامی ممالک کو اکٹھا کر کے اور دنیا کو ایک طاقت کے طور پہ ابھرے، اور یہی ان کے موت کا سبب بھی بنا ہے، تو مجھے پورے یقین ہے کہ مڈل ایسٹ کی ممالک کا، قطر کا، سعودی عرب کا اور باقی ممالک کا پاکستان کے بغیر کوئی چارہ نہیں ہے۔ جہاں انہوں نے امریکہ کو فوجی آئیڈیا دیے تھے کس سے بچنے کے لیے، وہ تو اسرائیل سے بچنے کے لیے، اسرائیل تو اس کا بغل بچا ہے، وہ تو ویسے ان کا ساتھ دے رہے ہیں۔ تو میں یہ سمجھ رہا ہوں کہ آج مڈل ایسٹ کی ممالک اس بات پر غور کر رہا ہے، اور بعض نے تو اعلان بھی کیا ہے وہ امریکن اڈے یہاں سے ختم کریں گے اور پاکستان کے ساتھ دفاعی معاہدہ کریں گے، جس طرح سعودی عرب کے ساتھ آج ہمارے لڑاکا تیاری بھی سعودی عرب میں موجود ہے۔ آج لگ بھگ جو ذرائع بتا رہا ہے کہ 10,000 ہماری فوج بھی وہاں پہ موجود ہے۔ تو میں یہ سمجھ رہا ہوں کہ مڈل ایسٹ کی ممالک اب اپنی دفاع جو ہے نا وہ پاکستان کے اوپر انحصار کرے گا اور پاکستان سے دفاعی معاہدہ کرے گا، اور جس کے لیے ہماری معیشت بھی بہتر ہوگی۔ ظاہری بات ہے، ایک جو یورپین یونین کا بھی ایک اعلان ہے کہ پاکستان میں وہ ایک 28-29 اپریل کو کوئی وہ کریں گے، کانفرنس کریں گے، اور اسی طرح جو نا سعودی عرب بھی ایک آئل ریفائنری جو نا گوادر میں لگانے کا ایک پلان کر رہا ہے۔ تو اس طرح تمام دنیا کی ممالک دبئی سے زیادہ پاکستان پہ اعتبار کریں گے، کیونکہ دبئی میں جو ملکیت ہے وہ کسی کی ملکیت نہیں ہے، وہ عربوں کی ملکیت ہے، وہ ٹھیکے پہ سمجھ لو کسی کو رکھا ہوا ہے، وہ جب چاہے 1 منٹ میں تمام بلڈنگ، تمام اکاؤنٹ اڑپ کر دیں۔
पाकिस्तान में ऐसा कोई कानून नहीं है। यहाँ पे ग्वादर में पोर्ट में लोगों को मलकियत भी मिलेगी, लोगों को इख्तियारात भी मिलेंगे, लोगों को सिक्योरिटी भी मिलेंगी। दुबई में क्या सिक्योरिटी मिली है इन्वेस्टर को? दुबई में क्या तहफ़्फ़ुज़ मिला है वहाँ के लोगों को? जिनके पास गोल्डन वीज़े हैं उनको भी कैंसिल करके रवाना कर रहे हैं, निकाल रहे हैं। तो मैं ये समझ रहा हूँ कि अगला महफूज मुल्क जो है ना दुनिया में अगर है तो पाकिस्तान है, और इंशाल्लाह ग्वादर जो है ना वो दुबई से बढ़कर बनेगा। आमीन आमीन। थैंक यू कादिर खान मंदोखेल साहब, बहुत शुक्रिया आपके वक्त के लिए। कादिर खान मंदोखेल साहब, व्यूअर्स ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं मंदोखेल साहब जूं। प्रोग्राम जो आख़िर में मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि कुझु सुहिणो कॉल हिकिड़ो। शेर ख़ुदा मुश्किल कुशा फ़ातिह ख़ैबर हज़रत अली इब्न अबू तालिब अलैहिस्सलाम जो हिकिड़ो फ़रमान आली शान आहे। दुनिया में ॿ क़िस्म जा ॾींहं आहिनि, हिकिड़ो सुठो सुहिणो ॾींहुं आहे, हिकिड़ो ॾुखियो जंहिंखे असां मुश्किल ॾींहुं बि कोठींदा आहियूं उहो आहे। जेको सुठो ॾींहुं हुजे हुन ॾींहुं तव्हां शुक्र खे न छॾिजो, अलाह साईं जो शुक्र अदा कंदा रहिजो। ऐं जेको ॾुखियो ॾींहुं हुजे हुन में तव्हां सब्र खे न छॾिजो, सब्र सां कमु वठिजो। त शुक्र ऐं सब्र इस्लाम जी ॿ तलवारूं आहिनि जेके असांखे सदाईं गॾु रखिणो आहे। हिन महिल पाकिस्तान जा सुठा ॾींहं आहिनि दुनिया में, असांखे वधि में वधि अलाह साईं जो शुक्र अदा करणु घुरिजे ऐं वधि में वधि अलाह साईं सां दुआ करणु घुरिजे कि असांजे लीडर्स खे एतिरी ताक़त ॾे कि हो न रुॻो दुनिया में अमन क़ाइमु करे सघनि, पाकिस्तान में बि अमन क़ाइमु कनि, पाकिस्तान जा मुआशी हाल बि बहितर करे सघनि। आमीन। पंहिंजो ख़्यालु रखिजो। I'll see you next on Monday. Until then, Allah Hafiz.